نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله وأرسله بالحق بشيرا ونذيرا من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت مجيد أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألف لام ميم ذلك الكتاب لا ريب فيه هدى للمتقين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي हर किस्म जी तारीफ हमदो सना बुजुर्गी वॾाई वाखाण अल्लाह वहदहु ला शरीक जी ज़ात खे जुगाए जेको हिन पूरी कायनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक आहे बेहिसाब दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साक़ी कौसर अहमद मुस्तफ़ा मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात मुबारक पे हुजनि जिनके अल्लाह ताला न पूरी कायनात जे लाइ रहमत बनाए मबूस फरमायो मुख्तसर हम्दो सलात खां बाद मुअज़्ज़ज़ सामीन इकराम इंतजामिया की तरफा इस्लाह माशरा जो मौजू मिलियल आहे माशरे की इस्लाह आसान त कान्हे अॼु असां पंहिंजे पाण जी इस्लाह कोन था करे सघूं त माशरे जी इस्लाह किथां थींदी ॾाढी ॾुखी आहे साईं त मौजू ॾेई छॾियो वक़्तु मुख़्तसिर आहे माशाअल्लाह ऐं सम्झां थो 20-25 आलिम हज़रात मदू आहिनि कोशिशि कंदुसि त मुख़्तसिर वक़्तु वठां ॻाल्हि बि तव्हांखे इंशाअल्लाह सम्झ में अची वञे सही बुखारी में किताब रोया ख्वाबनि जी ताबीर ख्वाबनि ते थो शेख साहब ही ख्वाब ॾिठो मुर्शिद ही ख्वाब ॾिठो ख्वाबनि जी ताबीर आहे हिन खां इनकार कोन्हे
पर चवण जो मक़सदु आहे त हिन ते एतिरो एतबार करे न वेह माण्हू मथो कनि साईं मूं हीउ ख़्वाबु ॾिठो मूं हीउ ॾिठो चयो बाबा असां लाइ केतिरा ॾिठा आहिनि छॾे न जान छॾियो घणनि करे ख़फ़्त आहे हिकिड़ो अज़ाब आहे मुसीबत आहे थोरो ख़्वाबु ॾिठई तुंहिंजी निंड फिटियो वञे अलाह जे रसूल को दस्तूर ॿुधाए त सुठो ख़्वाबु अलाह जे तरफ़ां आहे बुरो ख़्वाबु शैतान जे तरफ़ां आहे जेकॾहिं बुरो ख़्वाबु आहे त कंहिंसां बयानु न कयो छो जो बयानु कंदा वाक़ई थी सघे थो ऐं बयानु बि अहिड़े माण्हू सां करिणो आहे जंहिंखे कुझु ॼाण हुजे सुञाण हुजे ख़्वाबनि जी कुझु मालूमात हुजे ईअं न वञी मोची खां पुछी यार जूतो पोइ पालिश कजां पंहिंजी ख़्वाब जी ताबीर त ॿुधाए एतिरी बि जल्दी कान्हे ॿुधो सुमरा बिन जुंदुब रज़ी अल्लाह ताला फरमाए थो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आदत मुबारक हुई फजर नमाज खां पोइ सहाबा सां गॾु वेहंदा हुआ फजर खां पोइ मौली साहब वेह कंहिंसां ख़बर पइजी आई मुअज़्ज़िन ॿ ॼणा वेठा उहे वीचारा पिया मोह पिया फजर जो वेह केरु तव्हां सां केरु हूंदो त वेहंदासूं न हा वाह फजर में अल्लाह जे रसूल नमाज़ पढ़ण खां पोइ सहाबा सां गॾु वेहंदा हुआ पोइ सहाबा पंहिंजो ख़्वाबु ॿुधाईंदा हुआ पाण जी ताबीर ॿुधाईंदा हुआ हू त पैगंबर आहे यूसुफ अलैहिस्सलाम खे अल्लाह ताबीर जो इल्मु ॾिनो चवण जो मक़सदु आहे त कचहरी लाइ त माण्हू खपे न हाणे फजर जो कचहरी मौली साहब इमाम साहब या वरी मुअज़्ज़िन आहे छे त 24 कलाक में जो मुंहुं ॾिसी बेदार थिया मिसकिन कंहिंसां कचहरी कंदा तव्हां ईंदो त फजर जो का ॻाल्हियूं थींदियूं न भाउ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा ख़्वाब पेश कंदा हुआ पाण ताबीर ॿुधाईंदा हुआ साहबी चए थो त हिकिड़ी पाण निमाज़ पढ़ी फरमायो त अॼु मूं ख़्वाब ॾिठो आहे अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखिजो नबियुनि जा ख़्वाब वही जी सूरत हूंदा हुआ नबियुनि जा ख़्वाब वही जो हिकिड़ो क़िस्म आहे मुंहिंजे तव्हांजे ख़्वाब जो एतबार न आहे सचो बि थी सघे थो कूड़ो बि थी सघे थो फरमायो त अॼु राति मूं ख़्वाब ॾिठो आहे कहिड़ो मोट ॿ फ़रिश्ता आया मूंखे चयूं हलो हलो ऐं सां गॾु ॾिस हिकिड़ो माण्हू ईअं सिधो सुतो पियो आहे ॿिए जे हथ में वॾो पत्थर आहे उन सुतल शख़्स जे मथे खे ज़ोर सां पत्थर थो हणे मथो जो चिथरिजी वञे थो ज़रा ज़रा थी वञे थो पत्थर वञी परे थो किरे हीउ हणण वारो वरी वापसि थो वञे पत्थर खणण जीअं ई पत्थर खणी वापसि थो अचे तीअं वरी नमराज जो मथो सही थियो थो वञे वरी न हणे थो माना हिकिड़ी सज़ा हुई मुसलसल हली रही आहे मूंसां गॾु जेके फ़रिश्ता हुआ उन्हनि खां मूं पुछियो त हिन शख़्स खे कहिड़ी शइ जी सज़ा आहे हिन जो जुर्म छा आहे अल्लाह ताला हिनखे हेॾी सख़्त सज़ा पियो ॾे बरज़ख वारी ज़िंदगीअ में फरमाइसे ही उहो माण्हू आहे क़ुरान पढ़ी यादि करे हिन विसारे छॾियो क़ुरान खां परे फर्ज़ निमाज़ खां परे ॿ शयूं जेके असां मुस्लमाननि में कोताहियूं आहिनि क़ुरान खां परे निमाज़ खां परे माना अल्लाह जे किताब जे वेझो कोन्हे रब जे दर जे वेझो कोन्हे बेहतरीन ज़िक्र क़ुरान खे अल्लाह क़ुरान में ज़िक्र बयान कयो निमाज़ खे बि ज़िक्र सां बयान कयई इन्हनि ॿिन्हिनि शयुनि खां मुस्लमान पोइते अरे आहे असांजो क़ुरान ते अमल खोलियो अथऊं क़ुरान मुर्दाब खोलियो अथऊं कहिड़ा कॾहिं खोलिए बा किसी जगह जेको नई ठाराईसूं न उन में मौली साहब आयो तो तोखे पढ़ण जी तौफ़ीक़ कान हुई नंढड़ा ॿार वठी आयो 25-30 हिसाब सां ॾींदा आहिनि पूरो 30 हुजनि पूरा अंग पूरो हुजे
वो घणी बार के पढ़ण अचे न अचे यो मसलो कोने। ये कुरान खानी ला वठी आया देखो नंढो छोकरो बारो जे चीसी मौलवी साहब आऊं तो ना कायदे में चढ़े बाबा तू इशारो कर हथ सां डनी के केड़ी खबर तू चाहे पाण के आंदो पूरो करो तो तहां के भी बरकत हासिल करनी है ना। दुकान खोली दासू कुरान मजीद याद ईंदो मौलवी साहब याद ईंदो बस दुकान खोले तो हजाम जो सुबह सां माण्हू जो ॾाढियूं कुड़ींदो उहो बि पहिरीं कुरान थो पढ़ाए। डॉक्टर अस्पताल खोलण का पहिरीं कुरान तो पढ़ाए ऐं मौलवी साहब दुआ तो करे या अल्लाह हिन डॉक्टर जे कारोबार में बरकत ॾे। हाणे मूंखे ॿुधा त कारोबार माना सकरनि वारा त बीमार थियो तॾहिं त डॉक्टर खे फ़ाइदो थींदो न। कहिड़ी दुआ निभागे घुरी इन लाइ कुरान आयो तव्हां सही सम्झो कुरान आयो। लो अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़श्यतिल्लाह व तिलकल अमसालु नदरिबुहा लिन्नासि लअल्लहुम यतफ़क्करून। ओ दुनिया वारो जेकर कुरान खे जबल ते लाया ओ ॾकी वञे ज़रा ज़रा थी वञे तो सुञातो ई कोन्हे तो त मुंहिंजे किताब खे सुञातो ई कोन तो त चयो सही बस हिन मौलवी साहब खां तावीज़ वठणो आहे कुरान जो। सो कंध में पियो आहे लेट्रिन में वञी तॾहिं तुंहिंजे कंध में आहे जेकॾहिं सुतो पियो तॾहिं तुंहिंजे कंध में आहे के कम धंधा पियो करियो कुरान जी आयत तुंहिंजे कंध में लिखियल आहे तुंहिंजे ॾौरे ते ॿधल आहे हिन लाइ कुरान आयो। जिसने कुरान में शफ़ा है ना वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरानि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा। थी मूं कुरान खे नाज़िल कयो जंहिंमें मोमिननि जे लाइ रहमत ऐं शिफ़ा आहे। बिल्कुलु आहे कुरान में रहमत आहे कुरान में शिफ़ा आहे। इन रहमत ऐं शिफ़ा का असांजो इनकार कोन्हे पर तरीक़ेकार ते इनकार आहे। तरीक़ो छा हुजे छा साहिब किताब जेते ही किताब नाज़िल थियो छा उन असांखे कोन ॿुधाए त न कुरान मां कीअं शिफ़ा थींदी हिन मां तव्हां कीअं फ़ाइदो वठंदा। सही बुखारी मशहूर रिवायत है नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोई सहाबी मोकिलिया के मरके में हिकिड़े ॻोठ ॾे आया ॻोठ वारनि खे चयो त असां मुसाफ़िर आहियूं कुझु खाइण पीअण लाइ ॾियो कि पंहिंजो इहो तरीक़ो आहे त मुसाफ़िरनि खे खाइण पीअण लाइ कुझु कोन ॾींदा आहियूं। चङा माण्हू आहे होटल हो कोन ॿियो केरु कोन्हे मुसाफ़िर आहियूं परहेज आहियूं खाइण पीअण जी ज़रूरत आहे पोइ इहो कनि त वॾा खे ताम ॾियो जहिड़ो तव्हांजो हाल आहे असांखे खाधो ॾियो थी पर महिमाननि खे ॾियो ई कुझु कोन मुसाफ़िरनि खे कुझु कोन ॾींदा आहियूं। तव्हांजी मर्ज़ी। थोरी देरि गुज़री हमरा भॼंदो आयो चवा ॾियो ख़बर हुन साहिब खां पुछे थो तव्हां मां को माण्हू सॼे चङे मुड़ुस खे विछू नंगियो आहे या कंहिं माना ज़हरीली शइ नंगियो आहे ॾाढी तकलीफ़ असां हर हरबा इस्तेमालु कया हर हीला इस्तेमालु कया तूं पर हमरा जो सूर ख़तमु नथो थिए वधंदो पियो वञे। साहिबी चयो आहे दम कंदासीं पर मुफ़्त में हाणे कोन थींदो मानी जो कोन खारायो त तव्हांखे बि कुझु सज़ा अचे न कुझु ॾियणो पवंदो। असीं साईं सभु कुझु ॾियण लाइ तयार त हलो त सही दम त कयो। अबू सईद रज़ा फरमाए थो त वियोसि दम कयो हमरा ठीकु थी वियो लफ़्ज़नि ॾियण ताईं ॿधलो ईअं छुड़ी वियो का ख़बर ई कान माना हिनखे तकलीफ़ का गुज़री कान हुई। 30 बकरियूं ॾिनो इनाम में पहिरीं 30 मानियूं को ॾिनो हाणे 30 बकरियूं ॾिनो काया पंहिंजे साथियुनि ॾे जबान मां खीर बि पियो पोइ अलाह जे सूरत पहुचंदासीं पिया मसइलो पुछंदासीं हाल फ़िलहाल त पंहिंजी ज़रूरत आहे ख़ैर वापसी थी अलाह जे रसूल खे ॿुधायूं पाण फरमाए मुंहिंजा साहिबी तो पढ़ियो छा तो दम कहिड़ो कयो किसी 7 दफ़ा सूरह फातिहा अलहम्द शरीफ़ पढ़ी मुन खे दम कयो हमरा ठीकु थी इहो क़ुरान में शफ़ा।
कुरान शिफ़ा है। जेको तरीक़ो ॿुधायो आहे त बीमार जे मथां दम कयो, केॾांहुं वञिजे। अॼु असांजा मुला ही शीशा तव्हां खणी वञो, तव्हांखे दम करे ॾींदा। हा, पोइ चवंदो आहियां त भाउ शीशे में छा थींदो न, हीअ मिसाल ॻाल्हि बोतल आहे, मूं तव्हांखे दम करे ॾिनो, घणा माण्हू पीअंदो, डुक डुक पीअंदो, हिन में 15 रुपया पूरा कोन। अॻो पोइ वञी नलके ते दम कराए छॾियो, कंहिं मोटर ते कराए, कंहिं खूह ते दम करायो। हा, तव्हां हयात पीअंदा, भाई मौली साहिब हिन ते दम करे वियो। जेकर ॻाल्हि दम जी थी अचे, अलाह जबानो इन दमाइन मुलान खां पुछो त सही आहे किथे कोन असांखे दलील ॾियो। हदीस में आयो त पाण खाइण पीअण वारी शइ ते फूक न आहे ॾियणी, मना आहे फूक ॾियण। तूं भले केॾी तूं फूकूं नी, ख़बर त पए कान थी। ऐं तव्हां बि फूकुनि में कुझु चयो, तव्हां बि फूकुनि में कुझु चयो, सिधी ॻाल्हि में तव्हां मञण जे लाइ तयारु कोन। त अलाह जबानो हिन शख़्स खे सदा छो पई मिले? कुरान खां परे, अल्लाह जे फरमान खां परे। जिंदगी में कुरान सां खोले कोन ॾिठो हूंदो। केतिरा हिते वेठा आहियो, ऐं चवां थो हिकिड़ो 10 माण्हू थी बीहे हिते त मूंखे कुल मुलिन खे छॾियो, इहो खातो लॻा सारो मुलनि वारो। आम माण्हू जेको आहे सूरे फाते, जेको रोज़ाना पाण नमाज़ पढ़ूं था, कुल अल्लाह आयत नंढड़े ॿार खां वठी 70 साल जे पोड़े, मूंखे कहिड़ी ख़बर मौली साहिब, को तर्जुमो पढ़ियो आहे छा? छो इहा ख़बर अथई त हिन में एकड़ में जेको आहे सो कणिक ते घणी छटबी, इहो त पढ़ियो आहे। ककड़ा घणा लॻंदा, हल घणा ईंदा, कलर घणा ईंदा, पाणी घणा पीअंदो, इहा त ख़बर थी। मजाल आहे तुंहिंजो पाणी वारो, ओ हिकिड़ो मिंट रखे खाई ॾेखारे तोखे सलाम कया, केॾो तेज़ आहीं। दीन जे बारे में कोरे जो कोरो छो? न तोखे पुछणो आहे, न तोखे मुंझणो आहे, न तोखे ॾिसणो आहे, न तोखे अमल करणो आहे। मुल्लू ॼाणे सॼो कमु ॼाणे, असांखे त बाबा का ख़बर कान्हे। एतिरो अनजान न थी, एतिरो अनजान न थी, हिसाब मांगो थींदई। मारियो पियो वञे हिन शख़्स खे, मथो चिथरियो पियो वञे, जे क़ुरान खां परे हो, रब जे दर खां परे हो। दर दर जो ठोकरूं खाधी, नक वञी रगड़ा ॾिनई, कब्रनि जा वञी तवाफ़ कयईं। पर अल्लाह जेको पंहिंजो घर बनायो, अल्लाह पंहिंजे लाइ हिकु मस्जिद मुक़ररु कई पंहिंजी इबादत जे लाइ, उन मस्जिद में अचण में तोखे 104 जो टीहड़ तप थो करे। हिते ईंदे तोखे तकलीफ़ थी थिए। अल्लाह जे ज़िक्र खां परे रहण वारे जे मथे के चिथरियो पियो वञे। निमाज़ुनि खां ग़फ़लत वारे जी हालत ॾिसो। فخلف من بعدهم خلف أضاعوا الصلاة واتبعوا الشهوات فسوف يلقون غيا। चङनि खां पोइ ना ख़ल्फ़ नालाइक़ औलाद पैदा थियो। ॾाढो बि चङो हो, नानो बि चङो हुयो। जी खानदान वारा चङा, जनरेशन नई नस्ल पैदा थी। अज़ाउ सलात, निमाज़ुनि खे ज़ाया कयूं, ख़वाहिशनि जी पैरवी कयूं। मनमोजी सम्झो था? जी में आयो त मस्जिद में हलिया वियासूं, न आयो त ठहियो। मन में आयो त निमाज़ पढ़ीसूं, नफ्स जी पैरवी अल्लाह चए थो कई। फसौफ यल्क़ौन गय्या, ए दुनिया वारो सूरह मरियम में फरमाई त अनकरीब हिन खे आऊं दर्दनाक अज़ाब में दाख़िल कंदुसि। ही बेनिमाज़ी न सम्झे त मूंखां बची वेंदो। फी जन्नातिन यतसालून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सक़र क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन व लम नकु नुतइमुल मिस्कीन व कुन्ना नख़ूदु मअल ख़ाइदीन। फरमाई त जॾहिं जन्नती सवाल कंदा जहन्नम खां, ॾियो ख़बर तव्हांखे जहन्नम जी सज़ा छो थी मिले। इन शजरत ज़क़ूम तआमुल असीम कल मुहल यग़ली फिल बुतून कग़लियल हमीम। जी ज़क़ूम जो वण गुनाहगारनि जो खा। तव्हां सम्झो था न सिंधी में? पेट में चई ईअं बड़कंदो जीअं का गरम शइ बाहि ते बड़के। ज़ुक़ इन्नका अंतल अज़ीज़ुल करीम। मथा चवंदो चखाए, दुनिया में त ॾाढो तूं इज़त वारो हुए, दुनिया में त वॾो नाज़िक नरम हुए, दुनिया में त वॾो नफ़ीस हुए। कहिड़ी मस्ती तोखे दुनिया में हुयूं? मुंहिंजे दर खां परे
अरे ॾियो ख़बर तव्हांखे सदा आख़िर कहिड़ी शइ जे करे मिले पई। लम नकु मिनल मुसल्लीन, ओ पुछण वारो असीं निमाज़ी कोन हुयासूं। छाला घणा माण्हू चवंदा अदान मौली साहब भला बेनमाज़ी खे जहन्नम में दाख़िल कयो वेंदो छा? सूरत मुदस्सिर आहे, 29 सिपारो आहे, क़ुरान तो चवे त सुवाल कयो वेंदो काफ़र जहन्नम खां त ॾियो ख़बर तव्हां जहन्नम में सड़ो छो पिया? असबाब कहिड़ा हुआ? लम नकु मिनल मुसल्लीन, सब खां पहिरीं दां कंदासीं निमाज़ी कोन हुयासूं असीं। मला खड़ो थे मेल हुजे, हाँ चे दोल वजे दोसूब न नचे, मशहूर आहे न। मेल थी तू न वञी पो खणी छाजो मेल हुजे, खणी कुकड़नि जो मेल हुजे, खणी डांगनि जो मेल हुजे, पो खणी वेड़ हुजे कुतनि जी या रिछनि जी। हमरा वीचार जगह पटका पियो साफ़ कराए ॿधाए पियो, घर वारी कहिड़े कपिड़ा तो धोई रखिजा इस्त्री कजां। ख़ैर त आहे मेल आहे न पाण सकरनि में कर मेल, मेल तो साफ़ थींदो। उन मेल जो ख़ौफ़ कर, साईं मूंखां अॻे बयान करे चुको है त अल्लाह जा बानो सभ खां पहिरीं दाह बानो कंदो त निमाज़ी कोन होसि। उन करे अल्लाह जे दर खे आबाद कयो, पंहिंजे घरनि खे आबाद करण वारा, बाज़ारुनि खे आबाद करण वारा, ज़मीनुनि खे आबाद करण वारा, पंहिंजी मार्केटुनि खे आबाद करण वारा, पंहिंजी औताकुनि खे आबाद करण वारा, पंहिंजी महफ़िलुनि खे आबाद करण वारा, अल्लाह जे घर खे बि आबाद कर। ईअं न थिए जो बक़ाया तुंहिंजो मामिलो तबाही बर्बाद थी वियो। फरमाइश जे अॻियां हलियासीं, ॻाल्हि मुख़्तसिर कंदो वञा। मूं ॾिठो हिकिड़ो शख़्स आहे वेठो आहे, ॿियो ॾे मथां बीठो आहे, उनखे चीरा पियो ॾे, जीरा पियो ॾे, हीअं अख खां चीरे पियो कंध ताईं, वरी नक खां, वरी चप खां, हिकिड़े पासे माना उनखे लोह वारी का शइ माना वरी तेज पासे चप जे ॿिए पासे थो अचे, वरी हुनखे चीरा थो ॾे। हितां बस थो करे वरी वेझा थो अचे, ही वरी सही थियो थो वञे, वरी हिनखे चीरा थो ॾे, वरी हिन पासे थो अचे, माना हिकिड़ो सदा हुनखे वॾी सख़्त सदा में बानो। अल्लाह जा रसूल फरमाइनि था, मूं पुछो मूंसां जेके हिन जो मसइलो छा आहे? कि कूड़ो माण्हू छा हो? कूड़ो रात जो कूड़ ठाहे ॾींहं जो अहिड़ो हलाईंदो जो पूरे इलाइक़े में पखिड़िजी वञे, यानी सिंधी में पंहिंजो कूड़ो नात ऐं कूड़ पाण खे गुनाह ही कसर कोन की, हालांकि तमाम बुराइयों जो जड़ी गुण कूड़ है। जेकर इंसान कूड़ छॾे ॾे त यकीन कयो तो सुधरी वञे, इंतहाई नेक इंसान थी वञे। हर एक शइ में असां कूड़ दाख़िल करे छॾियो। वल खामिसतुन, अल्लाह फरमायो त जेकर कसमनि जूं ॻाल्हि अची वञे, ऐं पंहिंजो दफ़ो छा चवंदो? जेकर आऊं कूड़ पियो ॻाल्हायां त मोते मुंहिंजे रब जी लानत हुजे, माना कूड़े शख़्स ते अल्लाह जी लानत आहे। ऐं हिन शख़्स खे हिन कूड़ जे करे हिन जे जिस्म जो अहम हिस्सो जेको इंसान जो मुंहुं आहे उनखे जीरा ॾिना पिया वञनि, उनखे चीरियो पियो वञे, वॾी तकलीफ़ में आहे। उन करे अल्लाह जा बानो कूड़ खां बचो। सही मुस्लिम जी रिवायत आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, 3 क़िस्मनि जा माण्हू हूंदा जिन सां अल्लाह क़यामत जे ॾींहुं ॻाल्हाईंदो कोन, हुननि ॾे निगाह रहमत सां कोन निहारींदो, वला ज़कीम उन्हनि खे पाक साफ़ कोन कंदो, उन्हनि अज़ाब न ॾी, वॾे दर्दनाक अज़ाब में हूंदा। अबू ज़र रज़ियल्लाहु ताला फरमाए थो, जॾहिं इहा हदीस मूं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खां ॿुधी, मूं चयो ख़ाबो ख़सरू मन या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल तबाही बर्बाद थी विया, या आहिनि कहिड़ा? फरमाया मुनफ़िक़ सिलअतु बिल हर्फिल काज़िब, कूड़ा कसम खणी पंहिंजो सामान विकिरो करण वारा, उहे वापारी, उहो वापारी कहिड़ो आहे जेको कूड़ न ॻाल्हाए?
यकीन करते पी के भी धोखो नहीं पी बाबो यार हुण तो कोई तो बनाइए तो फरियो डांस पंज आंगुर बराबर कोनन पर कोशिश हूंदी आहे तो व्यापार में अहिड़ो कूड़ हणा जो ख़बर भी न पए खीसो में भरजी वञे। फरमाई कूड़ो शख्स कसम कूड़ा खणी पंहिंजो चाहे वो जिन्स जो व्यापारी हुजे चाहे ॿी कंहिं शइ जो वापार जेके वापार चवंदा आहियूं कारोबार चवंदा हलाल वापार उनमें कूड़ ॻाल्हाइणु माण्हुनि खे धोखा ॾियणु माण्हुनि खे टोपियूं पाराइणु हिकिड़ो दफ़ो वठी वञे त ऐं कुझु वापारनि जी आदत आहे ॼाणी वाणी शइ ओधर ते वठंदा पोइ त साईं हाणे पैसा को रब को वराए तोखे ॾे बाक़ी हिन माण्हू खां वठी कोन सघंदे चओ 10 ॾेसूं 10 थी ॾेसूं पत बाक़ी 10 खा कोन वेसूं मिलिया उहे जेके तोखे 10 रुपया मिलिया बाक़ी 40 जो ख़ैर अथई जूता घसी वेंदई हमरा मां पैसा करणु ॾुखियो आहे ये व्यापार खां बराबरि पना ऐं व्यापार कुझु पंहिंजे नफ़्स में पंहिंजे दिलि में ॿिए जे लाइ रहम ॿुधार ईअं न आहे त तोखे जेको अचे तीअं कर। जरीर बिन अब्दुल्ला या बल्कि अब्दुल्ला बिन जरीर जरीर बिन अब्दुल्ला साहबी रसूल नौकर खे चई अबा मार्केट लॻिया मुंहिंजे लाइ घोड़ो वठी आ उन ज़माने में घोड़े वरी अहम शइ हुई अॼु बि आहे पर क़यामत ताईं घोड़े जी पेशानी में बरकत रहंदी यादि रखियो। हमरा घोड़ो पसंदि आयो नौकर खे घणे जो बाक़ी 300 रुपए पैसा हल मालिक वठी ॾी घोड़ो काए आयो साहबी रसूल खे ॿुधाई साईं घोड़ो मोड़तो आहे 300 रुपए में ॿिया भाई माण्हू वेठा हुजनि उथियो ॾिठई घोड़े खे 400 में ॾींदे हमरा चयो त 300 विकिणी चुका तव्हांजी महिरबानी 500 में ॾींदे 600 700 800 रुपया लगाया उन साहबी ने घोड़े जा नौकर 300 में ते करे आयो आहे खरीद करणो आहे खाली 300 रुपया ॾियणा हाणे खरीदार पियो करे मालिक घोड़े जो न मठण वारो 800 रुपया उन खीसे में विधा नौकर के जवाब घोड़ो बदल माण्हू हैरान ही छा थियो 300 वारी छे अल्लाह जे बाने 800 में वरती आ कह चयो साईं 300 हमरा ते करे आयो हो ता पूरा 800 रुपया ना जदा गाली आए वो विकण वारो अनाड़ियो अणजाणो हुनखे पंहिंजी शइ जी ख़बर न हुई त मुंहिंजी शइ केतिरो थी लहे ऐं मूंखे ख़बर आहे थी शइ एतिरे जी आहे मूं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वाइदो कयो आहे त दीन ख़ैर ख़्वाही जो नालो आहे ऐं मुस्लमान जो ख़ैर ख़्वाह थी रहंदो दिलि ते थोरो हथ त रखे ॾियां वापारी 300 त छा तोखे ख़बर आहे त हमरा मारो जेको आहे जट खे 10,000 जो 20,000 जो धकणी आयो आहे वरी बि चवंदे बा 500 खनि छॾींदे तूं छॾाईंदे तूं वधाए ॾियण वारी तुंहिंजी सूरत ई कान्हे तूं अञा बि चवंदे त 50 100 छॾ मूंखे रज़ी अल्लाह अन्हु रज़ो अन्हु ईअं अल्लाह ताला कोन चयो त मुंहिंजे पैगंबर जा जेके साहबा आहिनि उन्हनि खां आऊं राज़ी थी मूंखां राज़ी थिया उहो का शइ हुई अल्लाह जा बानो हुन जा अमल हुआ त फरमायो त कूड़ो कसम खाणी खाई शइ विकिरो करण वारो क़यामत जे ॾींहुं अल्लाह हुन ॾे निहारींदो कोन उन करे कूड़ खां बची पाण फरमायो असां अॻियां हलियासीं मूं ॾिठो अॻियां हिकिड़ो खॾो हुजे माना पाण फरमायो जीअं तनूर मां का शइ हुजे जंहिंमें पाण मानी मानी पचाए को तनूर हुजे वॾो खूह हुजे उते ई वॾियूं उन्हाड़ू पियो अचनि दाहूं कूकूं पियो अचनि रड़ियूं पियो अचनि मुंहिंजो भरिसां वञी ॾिठो उनमें मर्द ऐं औरतूं हुयूं हेठां खां बाहि ते आई उनखे साड़ियुनि ते दाहूं ते कयूं वरी जे बाहि हेठि ते ख़ामोश थिया
मूंसां गॾु जेके ॿ फ़रिश्ता हुआ उन्हनि खां मूं पुछियो भला हिननि खे छाजी सज़ा आहे? ॿिन्ही जी सज़ा तव्हां मूंखे ॿुधाई। हिकिड़ो त माना त निमाज़ ऐं क़ुर खां परे हो, ॿियो कूड़ो हो। ही माण्हू छाजी सज़ा पिया हासिल कर? कि सही मर्द ऐं औरत इहो ज़िना जो इर्तिकाब कंदा हुआ। ही उहे मर्द आहिनि जेको हक़ छॾे ना हक़ ॾे वेंदा हुआ। ही उहे औरतूं आहिनि जो पंहिंजो हक़ छॾे करे ना हक़ ॾे वेंदियूं हुयूं। अॼु अल्लाह तबारक व तआला बरज़ख वारी ज़िंदगी में हिन खे बाह में ज़िंदगी में बरज़ख में साड़े वेठो। छा मक़सदु आहे? अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे निंड मां उथारे ॿ फ़रिश्ता वठी हलनि था। इहे सभु निज़ारा पिया कराइनि। छो? तव्हां त उम्मत खे आगाह कनि त ही जेकर बेकार कम करे आयो त बरज़ख वारी ज़िंदगीअ में बि पंहिंजे लाइ अज़ाब खे तयारु सम्झो। क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन वल्लज़ीना अनिल लग़्वी मुअरिदून वल्लज़ीना हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून इल्ला अला अज़वाजिहिम अव मा मलकत अयमानुहुम फ़इन्नहुम ग़ैरु मलूमीन फ़मन इब्तग़ा वराअ ज़ालिका फ़उलाइका हुमुल आदून। अल्लाह पंहिंजे मोमिन बाननि जूं सिफ़तूं बयान कयूं। उन मां हिकिड़ी इहा सिफ़त हुई वल्लज़ीना हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून कि पंहिंजी शर्मगाह जी हिफ़ाज़त करण वारा हूंदा। पंहिंजे घरवारी यानी पंहिंजी निकाह वारी ज़ाल ॾे वेंदा या पंहिंजी बानिन ॾे वेंदा। इन खां सवाइ ॿियो को बि रस्तो तयारु कोन कंदा। अल्लाह चए थो मुंहिंजा जेके बाना आहिनि जन्नती बाना उलाइकुमुल वारिसून अल्लज़ीना यरिसूनल फ़िरदौस हुम फ़ीहा ख़ालिदून। ये वारिस हूंदा जन्नतुल फ़िरदौस जा। कहिड़ा? उनमां उहो बि आहे जंहिं पंहिंजो पाण खे ज़िना जहिड़े बेकार कम खां बचायई, अगलाम बाज़ी खां बचायई, लवातत खां बचायई, हिन बेहयाई जे कम खां पाण खे बचायई। सही बुखारी सही मुस्लिम जी रिवायत आहे। अल्लाह जे रसूल जो फरमान आहे जॾहिं चोर चोरी करण वेंदो आहे, जॾहिं ज़ानी ज़िना कंदो आहे, जॾहिं शराबी शराब पीअंदो आहे, उन दौरान हिन जे अंदरि ईमान कोन हूंदो आहे। ये सम्झ ईमान ॿाहिरि निकिरी ॿाहिरि बीह रहंदो आहे। महिमान चोर चोरी ते निकितो, मारिजी पियो, मरी पियो, फरमाई ईमान खां ख़ाली पियो। कहिड़े वॾो गुनाह आहे? कहिड़े छोकिरा चोर चोरी कंदा आहिनि, पराया डोर खोलींदा आहिनि, खाट हणंदा आहिनि, कोशिशि कंदा आहिनि त परायो माल हथ करे वठां। जेकॾहिं इस्लामी कानून हुजे क़ुरान तो चवे जॾहिं गवाही मौजूद थी वञे त चोर मर्द हुजे या औरत हुजे हिन जो हथ कटे छॾियो। हथ कटण खां ख़बर पवंदी त इहो बानो आहे जंहिं चोरी कई हुई। पूरे इलाइक़े में ॾहका अची वेंदो, यार हथ पूरो कपजी वेंदो, चोरी में के मुंहिंजो अची वेंदो। फरमाई जेकॾहिं दौर में मरी वियो ईमान खां ख़ाली। फरमायो हिकिड़ो शख़्स ज़िना जी नियत सां निकिरे थो ऐं उन दौरान मरी पियो या मारिजी वियो, कई मारिजी वेंदा आहिनि, तव्हांजे साम्हूं मामला। फरमाई ईमान ते कोन हो। वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला। हयाई जो कम अथई, रस्तो वॾो ख़राब अथई। जंहिं बि रस्तो अख़्तियार कयो कॾहिं बि कामयाब कोन वियो। कई ज़मीनूं तबाही बर्बाद थी वियूं, कई कारोबार तबाही बर्बाद थी विया, बिल्कुलु भींगियाई का शइ न बची। रस्तो बुरो आहे। अल्लाह छो चयो घुराइजे तुंहिंजी भींग आहे हिन में, तुंहिंजी तबाही आहे, अखलाक़ी बि तबाही आहे, माली बि तबाही आहे, हर लिहाज़ सां तूं तबाही बर्बाद थी वेंदे। केॾो वॾो गुनाह। वल्लज़ीन ला यदऊन मअ अल्लाहि इलाहन आखर
वला यक़्तुलून अन-नफ़्स अल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल-हक़्क़ि वला यज़्नून वमन यफ़अल ज़ालिका यल्क़ा असामा। जी मुंहिंजा बाना मुखां सवा ॿिए खे कोन पुकारींदा, ॿिए जे दर ते कोन वेंदा, दर दर जूं ठोकरूं कोन खाईंदा। ही नक मामूली आहे छा? नक तूं छा मामूली थो सम्झी नक खे? अल्लाह जा बाना जेकॾहिं कंहिं एक्सीडेंट में कंहिंजो नक कपजी वञे, दुनिया जा पूरा माण्हू जेके बि आहिनि तव्हांजे नज़रुनि में, आहे कंहिंखे अख़्तियार जो न के ॿियो भेरो नक ॾे? नक रब ॾिनो अथई न। जी पोइ नक मुंहुं न आहे त नक मुंहिंजे साम्हूं मिटी में हण न, ॿिए जे साम्हूं छो थो लॻाए? ही हथ मुंहुं तोखे ॾिना आहिनि, ही टंगूं पेर मुंहुं तोखे ॾिना आहिनि, ही गोॾा सट त मुंहिंजे दर ते सट, ॿिए जे दर ते सट छा कंदे? वला यक़्तुलून अन-नफ़्स अल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल-हक़्क़ि वला यज़्नून। मुंहिंजो बानो खूनी कोन हूंदो, नाजायज़ कंहिंजो रत वहण वारो कोन हूंदो, नाजायज़ कंहिंखे क़त्ल करण ऐं खून करण वारो न हूंदो। वला यज़्नून, जी मुंहिंजो बानो ज़ानी बि कोन हूंदो। वमन यफ़अल ज़ालिका यल्क़ा असामा, जंहिं बि ईअं कयो थी गुनाह जो कमु कयाई, क़यामत जे ॾींहुं ॿीणो अज़ाब ईंदो साथ वयख़्लुद फ़ीहि मुहाना, कि जहन्नम में ज़लील थींदो सड़ंदो रहंदो। इल्ला मन ताब व आमन व अमिल सालिहा, हा जंहिं तौबा कई नेक अमल कयाई, आइंदे न करण जो मूंसां वाइदो कयाई, जी पोइ मुंहिंजा दर हर वक़्तु खुलियल आहिनि, मुंहिंजो दर खुलियल आहे। मरण खां पहिरीं तौबा कर, जे ॿुढा कम कया अथई त बच पंहिंजो पाण खे बचाईंदे, गुनाहनि जूं माफ़ियूं तलब कंदे, राति जो उथी अल्लाह खां गुनाह जो माफ़ी तलब कर। अल्लाह जा बाना फरमाई जॾहिं शराबी शराब पीअंदो आहे ऐं उन वक़्तु ईमान न हूंदो अथसि, मरी पियो, घणा वरी शौक़ सां पीअंदा, दुनिया खे ॾेखारींदा त मूं वटि पैसो आयो आहे, वॼाए वॼाए वरी पाण हूंदा न महफ़िल में, पोइ गिलास पाण में वॼाए पोइ पीअंदा न, भई पी, घणो था पीऊं पियूं तॾहिं था जीऊं जियूं। ईअं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त रब ते लाज़िम आहे त शराबीअ खे क़यामत जे ॾींहुं नहरे गौता मां पीआरे। साहब जो नहरे गौता छा आहे? फरमायो त जहन्नम में कसबियाणियूं औरतूं जॾहिं सड़ंदियूं, उन्हनि जी शर्मगाह मां हिकिड़ो गंदे पूं निकिरंदो, इंतिहाई बदबूदार, वो प्यालो भरे हमरा के प्यारे वेंदो त दुनिया में भी प्याला भरे पीता ही न, ही भी पी ॾिस केॾी वॾी सवा आहे, गंद उनखे प्यारे वेंदो। या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल ख़म्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लाम रिज्सुम मिन अमलि शैतान फज्तनिबू लअल्लकुम तुफ़्लिहून। अल्लाह मोमिननि खे खिताब करे थो, आम माण्हुनि खे न, मोमिननि। या अय्युहन्नास लफ़्ज़ों में चई, ए ईमान वारो, तुंहिंजी दावा त ईमान जी आहे न, तूं त मूं ते ईमान रखींदो। शराब, जुआ, आस्ताना, इढारा, रिज्सुम मिन अमलि शैतान, की शैतानी अमल अथव। फज्तनिबू लअल्लकुम तुफ़्लिहून, आऊं रब तो चवां जिन्हनि शयुनि खां बचो तां त तां कामयाब थी वञो। शराब पीअण में नाकामी आहे, नामुरादी आहे, कि साईं ग़म थो मिटायां, मुंहिंजो ग़म वधाई थो, मिटाई कोन थो। घणा वरी नाकाम जॾहिं थींदा पोइ शराब जा प्याला पिया पीअंदा आहिनि, साईं ग़म, पोइ जॾहिं उहो नशो लहंदी थो त हालत कहिड़ी थी थियनि, इहो ग़म वधाई पियो। अल्लाह जे रसूल खां पुछो वियो, साईं जेकॾहिं शराब सां कोई इलाज कजे त, पाण फरमाए शराब ज़ात ख़ुद बीमारी आहे, बीमारी सां तव्हांजो इलाज कोन थींदो। यादि रखजांइ, तूं जेको इलाज पियो करणु चाहीं न पंहिंजी बीमारी जो, त अल्लाह जे रसूल जो फरमान आहे त शराब बीमारी आहे, इन बीमारी सां तुंहिंजो इलाज कोन थींदो। मसलन कपिड़े में तव्हांखे पेशाब लॻी पियो, हाणे पेशाब सां धोंदे या पाणी सां धोंदे? पाणी सां न,
पेशाब के पेशाब सां कोन धोबो न तान बजाते खुद रे शराब में आहे ही बीमारी तू जी मूंखे इन मां कोई शफा मिले शिफात कान मिलंदी मूंसां गॾु फ़रिश्ता हलिया मूंढो ते हिकिड़ो पाणी आहे तलाउ वॾो रंग ॻाढ़ो हुजेसि माना पाणी जहिड़ो न हुजेसि हमरा अंदरि तरे पियो ॿियो वरी किनारे ते वेठो आहे ख़ाली हथे कोन्हे वॾा पत्थर अथनि ही तरण वारो शख़्स चए थो निकिरण जी कोशिशि ॿाहिरि थो करे त हिन खे पत्थर थो हणे हू वात खोले थो पत्थर जे पेट में वञे थो वरी तरण शुरू थो करे ही वरी थो वापसि अचे वरी हिन खे पत्थर थो हणे ही पत्थर खाए पियो हुते मूं फ़रिश्तनि खां पुछो जेके मूंसां गॾु आहे हिन मरायो छा मसइलो आहे किसी व्याजी हो ही व्याजी शख़्स हो ही व्याज खाईंदो हो ही ज़ालिम माण्हुनि जो रतु चूसींदो हो माण्हुनि खां नाजाइज़ फ़ाइदो वठंदो हो पैसे ते पैसो कमाईंदो हो सुनन इब्न माजा जी रिवायत आहे त शराब पंहिंजो व्याज जो घटि में घटि गुनाह पंहिंजी सॻी मां सां निकाह करण जे बराबरि आहे सॻी मां कहिड़ो गुनाह जामे तिरमिज़ी सही मुस्लिम पढ़ी ॾिसो पाण फरमायूं त व्याज खाइण वारो ऐं खाराइण वारो अदा मजबूरी हुई पोइ मिड़ी मूं साओ कयोसूं व्याज वरितोसूं उहा तुंहिंजी मजबूरी हूंदी पर शरीयत छा थी चए त व्याज खाइण वारो ऐं खाराइण वारो इन ते गवाही ॾियण वारो इन जी लिखत करण वारो चइनी ते लानत आहे खाइण वारो खाराइण वारो लिखत वारो गवाही ॾियण वारो ऐं अॼु असांजे माशरे में इहा लानत आम आहे असां सिंधी त आउं सम्झां थो त ओधर छोधर ते व्याज ते नांग वठी वेंदासीं यकीन कयो छॾींदासीं पाण कुझु बि कोन का परवाह कान्हे अल्लाह चए थो ईमानदारो अल्लाह खां ॾिजी वञो वज़रू मा बक़िया मिन रिबा इन कुंतुम मुमिनीन जे मोमिन आहियो त कारोबार छॾे ॾियो व्याज जो जे ईमान जो कुछ हिस्सो अथई त आउं रब तोखे ऐलान थो कयां त व्याज जो धंधो छॾे ॾे इंतहाई ख़तरनाक अथई ज़िल्लत ऐं ख़्वारी तुंहिंजो मुक़दर हूंदो कुरान में अल्लाह चए थो व्याजी जॾहिं क़यामत जॾहिं उथंदो ईअं किरंदो थिरंदो जीअं कंहिं जिन खे हथ लाहे विझे या शैतान खे हथ लाहे अचानक तव्हां जिन भॼंदे हुबंदे यार हाले मूं जिन ॾिठो अल्लाह चए थो त ईअं उते माना ईअं सम्झो न जेके छितो कुतो खाए त हमरा कीअं हूंदो आहे ईअं उते हूंदो ज़लील थींदो क़यामत जे ॾींहुं व्याज खाइण वारो उन करे चई मोमिन आहीं त पोइ तोखे रब थो चवां छॾे ॾे हिनखे फ़इलम तफ़अलू फ़अज़नु बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिहि व इन तुबतुम फलकुम रुऊसु अमवालिकुम ला तज़लिमून व ला तुज़लमून हिकिड़ो ॿियो शर्त अथई जेकर नथो छॾे सघीं त पोइ मूं सां ई मुंहिंजे पैगंबर सां जंग जो ऐलान कर कंहिंसां ऐलान करिणो आहे अल्लाह चए थो जेकॾहिं व्याज जो कारोबार नथो छॾे सघीं त पोइ हिकिड़ो कमु कर मूंसां ऐं मुंहिंजे रसूल सां जंग जो ऐलान कर हाणे मूंखे ॿुधायो त जेको माण्हू अल्लाह सां जंग करे उहो कामयाब ईंदो रसूल सां जंग करे कामयाब ईंदो नाकामी नामुराद आहे मिसाल तव्हांखे आख़िरी ॾींदो वञा अल्लाह चए थो मूंसां जंग जो ऐलान कयो यमन में अब्र पंहिंजो काबो ठाहियो फौज खणी निकितो हाथियुनि जी त जेसीं ताईं असुल काबो ॾहंदो कोन तेसीं ताईं माण्हू ओॾे तवजह कोन कंदा मके जे माण्हुनि खे ख़बर पई त अब्र इहे काबो किराइण पियो अचे मुक़ाबले जे लाइ तयार थिया हेॾां उठ हुजनि हेॾा
हाथी हुजनि कामयाब कोन थिया मके जा माण्हू मोटी आया अबरा अब्दुल मुतलिब जे नबी साहब जो ॾाॾो उन जे उठनि ते कब्ज़ो कयो कि मुतवली पाण ईंदो न ॻाल्हियुनि ते अब्दुल मुतलिब अबरा खे चई त मुंहिंजा उठ वापसि कर चवणु लॻो मूं सम्झो वरियो को तूं समझदार माण्हू हूंदे मूंसां अची काबे जी ॻाल्हि कंदे मूंसां तूं उठनि जी ॻाल्हियूं पियो करी अबरा ॻाल्हि ॿुध उठ मुंहिंजान काबो थी मथे जो काबो कंहिंजो आहे चई काबो थी रब जो उठ थी मुंहिंजा मूं में ऐं मुंहिंजी क़ौम में तोसां विढ़ण जी ताक़त न आहे धणी खे पंहिंजो घर बचाइणो आहे त पाण बचाए नथो बचाए त तूं ॼाण त रब ॼाणे अबरा त ख़ुशि थी वियो जे ॻोठ जा माण्हू हथ खणनि बाबा असांजो वास्तो ई कोन्हे ॿाहिरां कब्ज़े वारो जेको बि फुरण वारो तव्हांखे आराम सां फुरे हाणे जंग कंहिंसां थी हुन छा चयो अब्दुल मुतलिब लफ़्ज़ कहिड़ा चई कि काबो रब जो आहे तूं ॼाण त रब ॼाणे हाणे आ जंग फिरी रब ॾे थी हाथियुनि जो वॾो लश्कर निकितो अलाह पंहिंजो लश्कर मोकिलियो हाणे हाथियुनि जे मुक़ाबले में डायनासोर त हुअणु घुरिजे न वॾा जानवर त हुजनि जेको मुक़ाबलो कनि पर न अलम तर कैफ़ फ़अल रब्बुका बिअस्हाबिल फ़ील अलम यजअल कैदहुम फ़ी तज़लील छा तव्हां न ॾिठो त मूं हाथियुनि वारनि छा कयो हुननि जी तबाही जे लाइ मूं नंढड़ो पखी मोकिलियो उन जे चोब में नंढड़ी पथरी हुई जंहिं इंसान खे या हाथी खे त लॻी हुनखे खाधल गाह वांगुरु करे छॾियईं कंहिंसां मुक़ाबिलो आहे रब सां आहे हाथी जो मुक़ाबिलो छा सां करायईं नंढड़े पखी सां जंहिंजो को सॻो छटांग बि कोन थो थिए अबरा भॼी जान छॾाई त मरी वेंदुसि त अलाह चयो तो व्याजी ॿुध नथो छॾे सघी न कमु इहो तुंहिंजी रग रग में तुंहिंजे खून में हराम पइजी चुको आहे व्याज जो हाणे तोखे छॾणु ॾुखियो पियो लॻे मूंसां ऐलान कर जंग जो अञा टी मोहलत कहिड़ी अथई फ़इन तुबतुम फलकुम रुऊस अमवालिकुम ला तज़लिमून वला तुज़लमून जेकॾहिं तौबा थो करीं आइंदे न करण जो मूंसां वाइदो थो करीं मूर जो मालिक आहीं अलाह कोन चईंदे पैसा कमाए थी साड़े छॾ न न केॾो राम राम करण वारो चई असुल रक़म जो मालिक आहीं तो जेके व्याज ते पैसा हलाया आहिनि मसलन लख ते सवा लख सवाई छॾे लख पंहिंजो वापसि करो पर आइंदे न तूं ज़ुल्म कर न तो ते ज़ुल्म थिए आइंदे साफ़ ज़िंदगी गुज़ार हलाल कमा त मुंहिंजा मोहतरम सही बुखारी जे हवाले सां मूं तव्हांजे साम्हूं हदीस बयानु कई असांजे माशर में बुरायूं आम आहिनि अल्लाह ताला खां दुआ आहे त रब सां इन्हनि तमामु बुरायुनि खां मूंखे तव्हांखे पनाह में रखे ऐं सही माना में क़ुर ऐं सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।